अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं यहूदियो याद करियो त तव्हां त छा पर जॾहिं अल्लाह सभिनी नबियुनि खां पको अंजाम वरितो हो त जॾहिं बि मां तव्हां खे किताब ऐं हिकमत सां नवाज़िया ऐं जॾहिं बि को रसूल उन तालीम जी तस्दीक कंदड़ थी अचे त उन्हीअ ते ज़रूर ईमान आणींदो ऐं संदसि ज़रूर मदद कंदो। पोइ अल्लाह ताला तव्हां खां पुछो त छा तव्हां इक़रार कयो ऐं उन ते मुंहिंजो हुकुम जो बार खयो? उन्हनि सभिनी नबियुनि चयो त इक़रार कयोसीं। उन ते अल्लाह फरमायो त हिक ॿिए ते शाहिद रहिजो, मां बि अव्हां सां गॾु शाहिदनि मां आहियां। पोइ जेके हिन मिसाक खां पोइ फिरंदा या मुंहुं मोड़ींदा त उहे फासिक, बेदीन ऐं नाफरमान आहिनि। छा ही माण्हू अल्लाह जे दीन खां सवाइ को ॿियो दीन चाहिनि था? हालांकि आसमाननि ऐं ज़मीन में जेके बि मखलूक आहे ख़ुशी या नाख़ुशी सां, चाहींदे या न चाहींदे संदसि फरमान जी ताबे आहे ऐं उहे सभु उन ॾांहुं ई मोटाए वेंदा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि बेदीननि खे चओ त असां त अल्लाह ते ईमान आंदो आहे, उन ते बि जेको असां ते नाज़िल कयो वियो आहे, जेको इब्राहिम, इस्माइल ऐं इसहाक ऐं याकूब ऐं संदसि औलाद ते नाज़िल कयो वियो, ऐं जेके मूसा ऐं ईसा अलैहिस्सलाम ऐं ॿियनि नबियुनि खे संदसि पालणहार वटां अता कयो वियो। असीं उन्हनि मां कंहिं हिक में बि फ़र्क़ु नथा कयूं ऐं असीं त संदसि यानी पंहिंजे रब जा फरमाबरदार आहियूं। ऐं जेको बि इस्लाम खां पोइ ॿिए दीन जो तलब कंदो तंहिंखां उहो हरगिज़ क़बूल कयो न वेंदो ऐं उहो आख़िरत में बि नुक़सान पाइण वारनि या नामुरादनि मां हूंदो। अल्लाह अहिड़ी क़ौम खे कीअं हिदायत कंदो जेके ईमान आणण खां पोइ बि काफ़िर थिया ऐं पहिरियां ई गवाही बि ॾियनि त बेशक ही रसूल बिल्कुलु सचो आहे, उन वटि चिटियूं निशानियूं बि अची चुकियूं आहिनि। बेशक अल्लाह ज़ालिमनि खे कॾहिं बि हिदायत नथो करे ऐं अहिड़नि माण्हुनि जी जज़ा ऐं सज़ा हीअ आहे त बेशक उन्हनि जे मथां अल्लाह, मलाइकनि ऐं मिड़नी माण्हुनि जी लानत आहे ऐं हू हमेशह इन हालत में रहंदा, न उन्हनि जी सज़ा में का कमी कई वेंदी ऐं न उन्हनि खे का मोहलत ॾिनी वेंदी। त जिन उन खां पोइ तौबा कई ऐं पाण सुधारियो ऐं चङा कम कयाऊं त बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम वारो आहे। बेशक जिन माण्हुनि ईमान आणण खां पोइ वरी कुफ्र इख्तियार कयो, महज़ ज़िद, तहसुब ऐं हक़ जी दुश्मनी जे करे कुफ्र में वधंदा विया, तिन जी तौबा हरगिज़ क़बूल न कई वेंदी। उहे माण्हू पक्का गुमराह आहिनि। यकीन कयो जिन माण्हुनि कुफ्र इख्तियार कयो ऐं कुफ्र जी हालत में जान या दम ॾिनाऊं यानी काफ़िर थी मुआ त उन्हनि मां जेकॾहिं को पंहिंजी निजात लाइ ज़मीन जेतिरो सोन बि फिदियो तौरु ॾे त उहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। इहे उहे आहिनि जिन लाइ दर्दनाक अज़ाब आहे ऐं उन्हनि जो को बि वसीलो ऐं मददगार न हूंदो।